शहदादकोट में चारों तरफ अताई डॉक्टरों का राज। एक बार फिर अताई डॉक्टर के हाथों निजी अस्पताल में मुबैना तौर पर गलत इंजेक्शन लगने से 15 साल नौजवान अली हसन मक्सी जाम बहक। शहदादकोट में इतने तो प्राइवेट क्लिनिक हैं कि यहाँ रोज़ बरोज़ कोई ना कोई मौत होती रहती है। अताई डॉक्टरों का इतनी मुसीबत हो गई है शहर शहदादकोट में, मत पूछे। यहाँ रोज़ाना कोई ना कोई मौत होती है। कल एक नया वाक़या पेश आया है जिसमें लड़के को बुखार होने की वजह से इंजेक्शन लगाया गया और उसकी मौत वाक़ई हो गई। हमारा आला अख्तियारियों से अपील है, खुदारा इन क्लिनिक को सील करके शहदादकोट वासियों के साथ इंसाफ किया जाए। साईं अताई डॉक्टरनि सां मसलो असां कहिड़नि डॉक्टरनि चङाई कई आहे। अताई डॉक्टर हुजनि या जेके असांजूं इहो मेडिकल में डॉक्टरनि जे डॉक्टरियाणियूं आहिनि, उहे तक़रीबन जेको बि वियम वञे थो उहो सीज़र में वञे थो पियो, जॾहिं त दुनिया पूरी सीज़र खां माना मुखालिफ़त आहे। ऐं जेको बि डॉक्टर वञे थो, डॉक्टर वटि जेको ई माण्हू वञे थो उहो पंहिंजी मिल्कियतूं खपाए थो, उतां लाशाई खणी अचे थो, ॿियो को उनखे माना रिलीफ कोन थो मिले पियो। सभु डॉक्टर अताई डॉक्टर कल्ह जो वाक़ियो आहे, हिकिड़ो अताई डॉक्टर हणी थी नौजवान 15 सालनि जो मारे विधो अथनि। इन खां अॻु में अलाए केतिरा वाक़िया थिया आहिनि साईं। छा आहे त असांजा जेके हे हुकुमरान आहिनि, असांजा जेके कर्ता धर्ता आहिनि, उहे हिकिड़ा वॾा नाहर थी पिया आहिनि, उहे वॾा हिकिड़ा ज़ालिम थी पिया आहिनि, जेके साईं खे चवां असां माना हुननि जो शिकार आहियूं ऐं हो हिकिड़ा शिकारी थी पिया आहिनि। ऐं अताई डॉक्टर आहिनि उन्हनि ते थोरो नज़रसानी कनि, जीअं असांजा जेके नौजवान आहिनि वीचारा बीमार थी अचनि था, जा कुराड़ियूं आहिनि, जा अहिड़े औरतनि खे वञी उते जेको ट्रीटमेंट लाइ अचनि था, उनखे इहो शइ जो बि ख़बर न आहे त हिनखे असां कहिड़ो ट्रीटमेंट ॾियणो आहे या कहिड़ो इंजेक्शन हणणो आहे। अॼु 15 सालनि जो नौजवान आहे जेको ॾिसो न, मासूम छोकिरो शहज़ादो गुॾनि जहिड़ो, जेको वीचारो हिन दुनिया मां पंहिंजे ग़लति इंजेक्शन जे लॻण जे करे जेको अताई डॉक्टरनि जे हवाले सां असां DHO खे गुज़ारिश कंदासीं महिरबानी करे पंहिंजे अमलनि ते त माना इहो नज़रसानी कनि। ऐं सरकारी अस्पताल में बि जेके असां वटि ॾिसो था अॼुकल्ह को बि अहिड़ो डॉक्टरनि जे हवाले सां इंजेक्शन वग़ैरह का बि अहिड़ो ट्रीटमेंट जो हवाले सां कुझु बि न आहे। अगरि का बि एक्सीडेंट वग़ैरह थिए थो, उन्हनि खे फस्ट एड बि हिते असां वटि नथो मिलियो वञे। उनखे ईअं ई था चवनि बाबा हिनखे लाणकाणे वठी वञो। जॾहिं बाबा असां लाणकाणे वठी वञूं, हिते अस्पताल छो खोलियो, पोइ हिन अस्पताल खे तव्हां बंदि कयो न शहदादकोट वारे के। अताई डॉक्टरों के हवाले से शहरियों का मजीद कहना था कि जब तक सिंध सरकार की जानिब से अताई डॉक्टरों के खिलाफ कोई कानूनी कार्रवाई नहीं की जाएगी, तब तक शहरियों को अताई डॉक्टरों के हाथों रोज़ नहीं तो हर दूसरे तीसरे दिन मरना पड़ेगा। कैमरा टीम के साथ गुलाम अली बिरावई, वश TV, शहदादकोट।